इते अवासा बि ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। शादी लाड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में थर जी फितरी सूंहं बढ़ियल मोर पखियुनि में राणीखेत जी बीमारी पखिड़जण लगी आहे। केतिराई मोर पखी मरी विया। इंतजामिया अघूर निंड सुतल आहे, जॾहिं त ॻोठाणनि पारां झंगली जीवत खाते खे फितरी सूंहं बचाइण लाइ कदम खणण जी अपील कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। शादी लाड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में थर जी फितरी सूंहं बणियल मोर पखियुनि में राणीखेत जी बीमारी पखिड़जण लगी आहे। केतिराई मोर पखी मरी विया आहिनि। इंतजामिया अघूर निंड सुतल आहे। ॻोठाणनि पारां झंगली जीवत खाते खे फितरी सूंहं बचाइण लाइ कदम खणण जी अपील कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां शेयर करे रहिया आहियूं। शादी लाड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में थर जी फितरी सूंहं बणियल मोर पखियुनि में राणीखेत जी बीमारी पखिड़जण लगी आहे। केतिराई मोर पखी मरी विया आहिनि। इंतजामिया घोर निंड सुतल आहे। ॻोठाणनि पारां झंगली जीवत खाते खे फितरी सूंहं बचाइण लाइ कदम खणण जी अपील कई वई आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद उमर बलोच खां। जी मोहम्मद उमर, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शादीलाल जे भरपासे वारनि ॻोठनि पटो शहाणी जार जो पतण भुकड़ियो कीड़बारो समेत केतिरनि ॻोठनि में थर जी सूंहं बढ़ियल मोर पखियुनि में राणीखेत बीमारी कर खयो अची मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि अवामी प्रेस क्लब शादीलाल जी पैची ॿुधायो त काफ़ी ॾींहंनि खां मोर पखियुनि में पुरस्कार बीमारी सबबि सभई मोर पखी मरी रहिया आहिनि। केतिराई बीमार थियल आहिनि। इन्हनि चयो त असां वाइल्ड लाइफ खाते खे अपील था करियूं त मुख़्तलिफ़ ॻोठनि में बीमार मोर पखियुनि जो इलाज करे थर जी फितरी सूंहं खे बचायो वञे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मोहम्मद उमर बलोच अपडेट करण लाइ।